मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी के भलीकार दिली तमाम ते गहराइन सां अमाजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं सलाम सिंध आहे। सलाम सिंध में यकीनन एक नए ॾींहं जो एक नए प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। अवांजी ज़िंदगी में भी उम्मीद आहे त कुछ न कुछ नओं थियो हूंदो, आगाज़ कुछ न कुछ सुठी न्यूज़ सां थियो हूंदो। जेकॾहिं अञा बि का सुठी न्यूज़ ना आई आहे त पोइ ईअं ई उम्मीद हारण जी का ज़रूरत कोन आहे। इंशाअल्लाह का न का गुड न्यूज़ अवांखे ज़रूर मिलंदी, पर जेकॾहिं का गुड न्यूज़ नथी मिले त इंतज़ार करण जी ज़रूरत ना आहे। पंहिंजे ॾींहं खे अवां पाण बहितरीन ठाहे सघो था ऐं पंहिंजे ॾींहं खे अवां जीअं चाहियो उहे खणी हली सघो था। असां अक्सर थींदो आहे त पंहिंजे ॾींहं खे पाण ई ख़राबु कंदा आहियूं। सुबुह जो उथियासीं ऐं वरी माज़ीअ जी का न का ईअं चए त पुराणी का अहिड़ी ॻाल्हि यादि अची वेंदी आहे जेका बिल्कुलु कंहिं कम जी कोन हूंदी आहे ऐं कम अज़ कम उन वक़्तु उन ॻाल्हि जी का ज़रूरत कोन हूंदी आहे, बट उनजे बावजूदि ख़बर न आहे छो असां हमेशह पंहिंजी ज़िंदगी जो गीच हिसो माज़ी में गुज़ारणु वधीक लाइक़ कयूं था। ऐं जेकॾहिं असां मुस्तक़बिल जी ॻाल्हि कयूं या इवन हाणे जिथे असां मौजूदु आहियूं, जंहिं ॾींहं में जंहिं पल में जिन घड़ियुनि में, उन्हनि घड़ियुनि खे बजाए जो असां सेलिब्रेट कयूं, असां या त फ्यूचर जे फ़िक्र में ज़िंदगी ख़राबु कंदा आहियूं या माज़ीअ में वेठा हूंदा आहियूं। हिन हीअ कयो, हीअ थियो, हीअ प्रॉब्लम थियो, हीअ शइ थी, त इहा वॾी ग़लति ॻाल्हि हूंदी आहे। कोशिशि कंदा कयो त अॼु अवां छा आहियो, अॼु अव्हांखे छा करिणो आहे, अॼु अवां कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदो, इन ॻाल्हि ते वधीक तवजो ॾियो। छा थियो छा न थियो थी वियो न, हाणे छा थींदो, हाणे मुंहिंजे सोचण सां ज़िंदगी रहंदो डिस्टर्ब थींदी, ॿियो कुझु कोन थींदो। पुराणियूं ॻाल्हियूं, पुराणो वक़्तु कॾहिं बि मोटी कोन ईंदो। सो बहितर आहे त जेके सुठियूं शयूं आहिनि उनखे भले अवां यादि कयो। जेकॾहिं अवां खिलंदो मुरकंदो तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेके ख़राबु शयूं आहिनि उन्हनि खे माज़ीअ जीअं फ़रामोश करे छॾियो ऐं फ्यूचर जो फ़िक्र एतिरो रखो त बसि का सुठी शइ हुजे। ईअं न हुजे त हाणे मूंखे का वॾी लैम्बोर्गिनी वठणी आहे, मूंखे को वॾो बंगलो ठाहिणो आहे। जेतिरा वॾा ख़्वाब ॾिसंदो ओतिरी वधीक अव्हांजी ज़िंदगी डिस्टर्ब थींदी। सो लिमिट में अव्हां जेकॾहिं रहंदो त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ख़ैर अव्हांखे चांहि जो मां ज़िक्र कयो ऐं बल्कि मूंखे लॻो मां न कयो आहे। सो सुबुह सुबुह चांहि जे कप खां बिना बि ज़िंदगी हाणे पूरी आहे ऐं चांहि जे कप सां ज़िंदगीअ में हिकु ईअं चए त ख़ुशगवार तब्दीली अची वेंदी आहे। सो चांहि थोरी देरि में बिल्कुलु अची वेंदी। फ़िलहालु अव्हां ॾिसी सघो था सेट ते असां वटि पई आहे टपाल मेज़बान जी टी ऐं हीअ बहितरीन पती आहे, कलर आहे, ज़ाइक़ो आहे, हिकिड़ो बहितरीनु सॉन्ग हिननि जो हले पियो भली करे आया ऐं उनखां पोइ चवंदा आहिनि त मेज़बानीअ जो राज़ आहे हिन में। ऐं उहे बि असां जेकॾहिं पंहिंजे ईअं बि चए त सराउंडिंग जी ॻाल्हि था कयूं त असां मेज़बानी वारे पासे ॾांहुं इलाही घणा एक्टिव आहियूं ऐं मेज़बानी जो जेको फ़र्ज़ु आहे वधीक बहितरीन अंदाज़ सां सर अंजाम ॾींदा आहियूं। सो ख़ैर मेज़बानी जो राज़ आहे बिल्कुलु अवां पंहिंजे घर में तयारु करे वठो ऐं मौज़ज़ महिमान अची चुका आहिनि, उनजो इंट्रोडक्शन उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जिथे लफ़्ज़नि जी जोड़ जक जी ॻाल्हि थिए थी ऐं हिकिड़ी बहितरीन शइ खे असां घटि वर्ड्स में एक्सप्लेन करण जो हुनर जेकॾहिं ॼाणूं था त तमामु सुठी ॻाल्हि। पर मूंखे नथो लॻे त मां ॼाणंदी, छाजे करे जो मां त हेतिरी ॻाल्हि खे बि हेॾो करे वेंदी आहियां। शाइरी बहितरीन तरीक़े सां ॼाणे सघे थो ऐं शाइरी उन वॾी ॻाल्हि खे महदूद लफ़्ज़नि में सुठो करे पेश कंदो आहे या सुठी करे पेश कंदो आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीन शाइर जवाद जाफ़री साहब। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध में भलीकार ऐं थैंक यू लख थोरा अवांजा अवां हिते मौजूदु आहियो। तमामु घणी महिरबानी जो अवां पंहिंजे प्रोग्राम में मौक़ो ॾिनो पाण सां मुखातिब थियण जो ऐं नाज़रीन सां मुखातिब। सो वॾी महिरबानी। अवां सां बिल्कुलु कचहरी कंदासीं, शाइरी ॿुधंदासीं, शाइरी ते ॻाल्हि कंदासीं ऐं जेकॾहिं शाइरी हुजे, म्यूज़िक न हुजे, को सिंगर न हुजे, को सुठो आवाज़ न हुजे त ॻाल्हि अणपूरी रहिजी वेंदी आहे। उन ॻाल्हि खे, उन कहाणी खे, उन किसे खे मुकमल करण जे लाइ ऐं उन ॻाल्हि खे जॾहिं उहा ॻाल्हि मौसीक़ी जे सूरत में समातुनि खे छुहंदी आहे त सहर तारी करे छॾींदी आहे। उनजे लाइ हिकिड़े सुठे आवाज़ ऐं सुठे अंदाज़ जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। सो तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक फ़नकार असांजे विच में मौजूदु आहे आसिफ अली चारण। अस्सलाम वालेकुम। अवांखे सलाम सिंध में मौला अली मदद सदा मौजूद। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मां इसान मंदा पंहिंजे प्यारे भाउ रज़ाक मसण साहब जो वहीं सिंध टीवी जी पूरी सथ ऐं तव्हांजो ऐं अॼु सिंध वासियुनि सां असांखे कुझु ॻाल्हियूं करण जो मौक़ो मिलियो, इहा असांजे लाइ ख़ुशि नसीबी आहे। सही। ऐं अव्हांजा वधीक थोरा आहे तव्हां जो असांजे सॾ ते अव्हां जी चयो, हिते कई आहियो, पंहिंजी क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी ऐं एतिरो परे खां अॼु अव्हां आया आहियो। सो इन जे लाइ त यकीनन अव्हां जस लहिणो। सो मुंहिंजे ख़्याल में त आगाज़ शाइरी सां करणु खपे। शाइर जाते मौजूदु आहे ऐं शाइर जे दिलि जी ॻाल्हि न पुछो या त नाइंसाफ़ी आहे। त शाइरी जो कीअं रुझान पैदा थियो? घर में शुरू खां वठी माहौल हुयो या अकेला ई आहियो? न, शाइरी जे हवाले सां ईअं आहे त
असांजे घर असांजो जेको आहे तमामु अदबी ऐं तालीमी हवाले सां उनजो वास्तो रहियो आहे। माशाल्लाह। ऐं मुंहिंजो नाना साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री उहो सिंध जे तमामु वॾनि शाइरनि मां हिकु शाइर हुयो जंहिंजो दीवान बि आहे ऐं उनजी MA BA MA जे कोर्स ते बि उनजी शाइरी काफ़ी रखियलु आहे। तमामु सुठी ॻाल्हि। त उन हवाले सां थी सघे थो उहे मोरूसी हिकिड़ा जुज़ा मौजूदु हुजनि ऐं पोइ वरी पाण बि छो त माहौल अहिड़ो जॾहिं मिले थो माण्हूअ खे त पोइ हुन में ओसर माण्हूअ जी थिए थी। त मां सम्झां थो असांखे दोस्त बि कुझु अहिड़ा मिलिया जेके थोरो अदब सां तमामु वास्तो रखंदड़ आहे, शौक़ु रखंदड़ आहे। पोइ उन्हनि जे विच में रही ॼण इहो शौक़ु पैदा थियो आहिस्ते आहिस्ते पढ़ण जो ऐं पढ़ण खां पोइ लिखण जो। अच्छा, लिखण जो शौक़ु ईअं त न जाॻियो हूंदो, छो जो माज़ी जेकॾहिं असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त माज़ी खे फ़रामोश करणु खपे, पर कॾहिं कॾहिं माज़ी कमु बि ईंदो आहे। वॾा वॾा शाइर शाह लतीफ़ हुजे, सामी हुजे या मुख़्तलिफ़ शाइर आहिनि, इश्क जी चोट लॻण खां पोइ हुननि शाइरी खे बाक़ाइदा ईअं चयो त ज़िंदगीअ में शामिलु कयो। ईअं त न हुयो त को ज़ख़म लॻी वियो? न, ज़ख़म त पंहिंजी जाइ ते, पर मां हिकिड़ी सिट में हिनखे वाइंड अप कंदुमि जी जी त हर आशिक़ जेको आहे उहो शाइर नथो थी सघे, पर जेको शाइर हूंदो उहो ज़रूरु आशिक़ हूंदो। इन ॻाल्हि जे लाइ ज़रूरु मां ताड़ियूं वॼाइणु चाहींदसि, छाजे करे जो इहा ई हक़ीक़त आहे। पाण इश्क ज़रूरी न आहे त हिकिड़े ई एंगल ते वठी वञो, छोकिरीअ सां थी सघे थो, कहिड़ी बि शइ सां थी सघे थो। उहो इश्क ई दर हक़ीक़त तव्हांखे मजबूर कंदो आहे कुझु लिखण ते। बसि महवर उहो ई थिए थो न, ऐं उन खां पोइ उहा शइ शुरूआति जेका थिए थी उहा हिकिड़ो इनफरादी हवाले सां थिए थी, पर अॻिते हली उहा शइ तमाहियत में कन्वर्ट थी वञे थी। माना जीअं तव्हां पंहिंजी फीलिंग्स खे फील कयो था, अॻिते हली पोइ जॾहिं उन में माण्हू हिकिड़ो गहराई में वञे थो त पोइ ॿियनि जूं फीलिंग्स बि एज़ इट इज़ फील करे थो जीअं पंहिंजूं। सही, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं ॿी बसि हिकिड़ी ॻाल्हि यकीन कयो, अॼु मूंखां विसरी वई आहे ऐं मूंखे कंहिं यादि बि न ॾियारी आहे। उहा ॻाल्हि इहा आहे त हमेशह जीअं आमिर मौजूदु आहे ऐं अजय मौजूदु आहे। सो अस्सलाम वालेकुम आमिर एंड सॉरी, आज यकीन करे मैं भूल गई थी। सो कैसे मिजाज है आपके, खैरियत से? अच्छा चलें जी, तो आप बजाते रहिए हल्का हल्का मध्यम सा म्यूजिक और हम बातों को कंटिन्यू करते हैं। अच्छा, इश्क ऐं शाइरी जो ताल्लुक त पाण में इलाही गहरो रहियो आहे। इश्क ऐं मौसीक़ी जो केतिरो ताल्लुक आहे पाण में? अव्हांजे ज़ाती ओपिनियन छा आहे हिन हवाले सां? छा आहे जो इश्क जॾहिं इंसान जे अंदर में समाइजे थो तॾहिं इंसान खे उहो कमु करण ते इंसान मजबूर थींदो आहे। पोइ इश्क कंहिं इंसान जो पंहिंजे मुर्शिद सां आहे, कंहिंजो माउ जीजल सां आहे, कंहिंजो असांजी सिंधु अमर सां आहे, कंहिंजो लफ़्ज़नि सां आहे, कंहिंजो संगीत सां आहे। पोइ इश्क जा हिकिड़ा अलाह साईं मुख़्तलिफ़ नमूना रखिया आहिनि। जीअं असांजो इश्क मौसीक़ी सां आहे, माशाल्लाह, साईं जो शाइरी सां आहे। सही। ऐं इन इश्क खे हथी कंहिं ॾिनी, कंहिं वधीक सपोर्ट कयो या कंहिं खां मुतासिर थी करे जुनून जाॻियो तव्हां? मुतासिर बचपन में 2001 में मूं उस्ताद सिंगार अली सलीम माशाल्लाह जो आवाज़ ॿुधो, दामन लॻी आहे मौला मैं तो तेरी हाँ। पोइ उतां ई जज़्बो असांजो तमामु घणो जाॻियो ऐं अमड़ जीजल जूं दुआऊं बि हुयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंध वासियुनि जूं दुआऊं बि हुयूं। माशाल्लाह, अल्लाह जा किरोड़े एहसान हींअर तव्हांजे साम्हूं आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। माशाल्लाह, इलाही सुठो अंदाज़ आहे, इलाही सुठो आवाज़ु आहे। ऐं अव्हां खां बिल्कुलु असांजे ॿुधंदासीं, ईअं अव्हांखे बिल्कुलु वञणु कोन ॾींदासीं। इन करे दावत ॾिनी आहे त कचहरी सां गॾोगॾु अव्हांजे आवाज़ खे जेके असांजा सिंध में ॿाहिरि अदियूं ॾिसनि पियूं या इवन परॾेह में बि माण्हू असांखे ॾिसनि पिया, त उन्हनि ताईं बि अहिड़ा आवाज़, अहिड़ा सुठा आवाज़ पहुचाए वञनि। त शाइरी जी जेसि ताईं जॾहिं ॻाल्हि थिए थी त हूअं त शाइर जे लाइ हर हिकु सिट पंहिंजे बचनि जी हिकिड़ी अज़ीज़ हूंदी आहे, कंहिं हिकु शइ खे मुंतख़िब करण लाइ मुश्किल आहे, पर कुझु सिटरूं दिलि जे इलाही नज़दीक हूंदियूं आहिनि। जेकॾहिं उहे सिटरूं शेयर कयो त मां सम्झां थो त हिकिड़ो ग़ज़ल मुंहिंजो जेको मुंहिंजी सुञाणप बणिजी वियो, हूअं त काफ़ी मतिलबु गीत जेके आहिनि उहे हिकिड़ो सुञाणप बणिजी विया, पर हिकिड़ो ख़ासि कर जेको ग़ुलाम शबीर समो रिकॉर्ड कयो हो ऐं उहो मां सम्झां थो तमामु उनजी फेम उनजो तमामु घणो वधियो। तोखे चाहियोसीं ज़िंदगीअ वांगुरु थी न हासिल सघे ख़ुशीअ वांगुरु, मूंसां दुनिया बि हिन कया दोखा तुंहिंजे चहिरे जी सादगीअ वांगुरु, सूंह वारनि में मुनफ़रिद आहीं तूं भिटाईअ जी शाइरीअ वांगुरु, सूंह वारनि में मुनफ़रिद आहीं तूं भिटाईअ जी शाइरीअ वांगुरु, ऐं तुंहिंजे विछड़ण खां पोइ तुंहिंजो कसम छांव साड़े थी धरतीअ वांगुरु।
आहे है तो सिवा जाफरीअ जो जीवन आहे जेल जी काल कोठड़ीअ मां। वाह वाह, तमाम बेहतरीन, तमाम खूबसूरत बोल हैं, तमाम ये फीलिंग इलाही घणी हूंदी जी आहे, हाँ। फील करे मां हिकिड़ी शइ खे लिखो था। आहे ई ॾिसो न, शाइरी त जेका उहा आहे ई एहसासनि जी एहसास। तर्जुमान आहे न। सही, त इहा मां सम्झां थो जेतिरी नफ़ासत शाइरी में आहे, जेतिरो तव्हां पंहिंजे एहसासनि खे शाइरी में नफ़ीस तरीक़े सां ऐं इंतिहाई नरमाहट सां सही, पेश करे सघो था, एतिरो ॿिए कंहिं बि हवाले सां तव्हां हुनखे एक्सपोज़ नथा करे। सही। त यानी कि हिकिड़ो इलाही ॾुखियो फ़न आहे, ऐं जंहिं शाइरी ॾुखियो फ़न आहे, ईअं ॻाइण बि इलाही ॾुखियो आहे। ॻाए त हर कोई वेंदो आहे, पर जेकॾहिं सुर में ऐं सुठे अंदाज़ में ॻाए थो त इहा वॾी कमाल जी ॻाल्हि हूंदी आहे। सो जेकॾहिं मौसीक़ी जी ॻाल्हि छिड़ी आहे त छो न भला मांखे ज़हमत ॾिनी वञे। छा ॿुधाईंदो, आगाज़ छा सां कंदो? शुरूआत हर जाइ ते कंदा आहियूं मुंशी लाल शाहबाज़ जी धमाल सां। माशाल्लाह, सो थी वञे। लाल साईं जी धमाल सां शुरूआत कयूं था। जी, बिस्मिल्लाह। लजपाल ते मैं लज तेरे, मैं किस दे दर ते जावां। तेरे बाठों लालण साईं, ओ मैं किस नु हाल सुनावां। वस नहीं चलदा मैं बेवस हाँ, ओ बैठा को जवा को कुरला। मुर्शिद लालण, मुर्शिद लालण, ओ करम करे ते दिल ते मकसद पावा। हो दामन लगिया वे मौला मैं तो तेरी हाँ। दामन लगिया वे मौला मैं तो तेरी हाँ। झूले लाल कलंदर मैं तो तेरी हाँ। दामन लगिया वे मौला मैं तो तेरी हाँ। झूले लाल कलंदर मैं तो तेरी हाँ। दामन लजपाल की सेवाना, ओ मैं तेरी हाँ, लालण तेरी हाँ। दामन लगिया वे मौला मैं तो तेरी हाँ। झूले लाल कलंदर मस्तो मस्त कलंदर, झूले लाल सेवानी मैं तो तेरी हाँ।
जहां आके मत मुदाम करते पावा समाज की सेवा करते पावा समाज की सेवा ओ मैं तेरी हाँ लालन तेरी हाँ दामन लगिया वे मोला मैं तो तेरी हाँ झूले लाल कलंकर हंसो मस्त कलंकर लालो लाल कलंकर मैं तो तेरी हाँ करते पावा समाज की सेवा ओ मैं तेरी हाँ लालन तेरी हाँ दामन लगिया वे मोला मैं तो तेरी हाँ झूले लाल कलंकर मैं तो तेरी हाँ दामन लगिया वे मोला मैं तो तेरी हाँ मस्तो मस्त कलंकर झूले लाल कलंकर मस्तो मस्त कलंकर मैं तो तेरी हाँ मैं तो तेरी हाँ मैं तो तेरी तमाम बेहतरीन ऐं तमाम सुठो आगाज़ माशाल्लाह ऐं उहा ई ॻाल्हि थी जेका वापसि आवाज़ अंदाज़ हर शइ माशाल्लाह तमामु बहितरीन सो ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां बिल्कुलु अॻिते जारी रखंदासीं पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो वधंदासीं ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स एक भेरो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदासीं ऐं भली कार त मूंखे यादि आयो त भली करे आया हिकिड़ो तमामु बहितरीन सॉन्ग आहे जेको हिन महिल तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया टपाल वारनि जी तरफ़ां तयारु थियल आहे ऐं उन में जेतिरी ख़ूबसूरत आहे टपाल मेज़बान चांहि जे उन कमर्शियल में जेतिरी ख़ूबसूरती आहे ओतिरो ई ज़ाइको ओतिरी लज़त ओतिरो ई टेस्ट ओतिरा ई कलर्स अव्हांखे हिन टी में बि मिलनि था जेकॾहिं अव्हां चांहि तयारु कंदो गर्मा गर्म ऐं उनजो ज़ाइको अव्हांखे अलॻि मिलंदो उनजो कलर अव्हांखे अलॻि मिलंदो ऐं स्ट्रॉन्ग टी जेका अव्हां चओ था न त बाक़ाइदा अहिड़ी हुजे जेका दिमाग़ खे अक्सर असां चवंदा आहियूं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में चांहि अहिड़ी हुजे जेका दिमाग़ खे लॻे ऐं जेका दिमाग़ खे लॻंदी चांहि आहे उहा आहे टपाल मेज़बान तमामु बहितरीनु आहे ऐं मेज़बानी जो राज़ आहे हिन में ऐं हिन महिल जे अव्हांखे ख़बर आहे सभिनी खे त मां मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾियां पई असांजे घरनि में जेके असांजूं अदियूं भेनरूं आहिनि जॾहिं मेज़बानी जो फ़र्ज़ु निभाईंदियूं आहिनि त पोइ यकीनन जॾहिं बि को महिमान ईंदो आहे भले मानी न खाए पर चांहि खां बिना जेकॾहिं हलियो वियो त असां वटि इलाही अजीब ॻाल्हि तसवुरु कई वेंदी आहे त इहो कीअं थी वियो जो महिमान चांहि पाणी खां बिना हलियो वियो इन करे जेकॾहिं को तकिड़ो महिमान हूंदो आहे त असां पुछी वठंदो अदा चांहि या पाणी पर पाणी त ॾींदा आहियूं पर उन खां पोइ बि चांहि जो कप तयारु थींदो आहे त इहो ई आहे मेज़बानी जो राज़ ऐं इहा ई आहे मोहबत इहो ई आहे प्यार ऐं बिल्कुलु अची वई आहे चांहि मेज़बान जी चांहि असांजे सेट ते त मौजूदु आहे अव्हां पंहिंजे घरनि में घुराए करे तयारु करे सघो था ऐं उन खां पोइ अव्हां पी ॾिसो ज़ाइको ज़रूरु असांखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे सो बिल्कुलु अव्हां चांहि प्लीज़ अव्हां खणी सघो था चांहि सर बिल्कुलु ऐं चांहि सां गॾु हाणे जेकॾहिं कचहरी थींदी त अञा वधीक मज़ो ईंदो ऐं मेज़बानी जो राज़ आहे हिन में अव्हां ज़ाइको ॿुधाए सघो था
अच्छा अमा यकीनन हिन ॾिसो कप में बि मांखे केतिरी ख़ूबसूरती नज़र अचे थी, इहा ई ख़ूबसूरती आहे टपाल जी। सो ॻाल्हि ॿोल खे असां वधीक अॻिते वधाईंदासीं ऐं ब्रेक जो वक़्तु हुयो हिकिड़ो मुख़्तसिर, ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। त यकीनन हिकिड़ो हीउ किताबु अमा जो मूंखे नज़र अचे पियो ऐं व्यूवर्स खे बि ॾेखारणु चाहींदसि, तोखे चाहियोसीं, तमामु बहितरीनु किताबु आहे ऐं टाइटल हिन जो ख़ासि तौर ते इलाही ख़ूबसूरत आहे ऐं वर्ड्स त माशाल्लाह तोखे चाहियोसीं। हिन जो जेको नालो आहे अमा कीअं मुंतख़िब कयो ऐं कीअं ज़हन में आयो त हीउ नालो हुजणु खपे, छाकाणि करे हिन में त यकीनन हिकिड़ी इलाही वॾी कलेक्शन आहे शाइरीअ जे। असल में छा आहे त इहो ई जेको गज़ल हुयो इहो एतिरो पॉपुलर थी वियो जो जॾहिं हिन जो नालो सिलेक्ट पियो थिए त दोस्तनि काफ़ी इहा सलाह ॾिनी त छो त इहो मोस्ट पॉपुलर तव्हांजो गज़ल आहे, तंहिंजे करे ऐं इन में टिनि लफ़्ज़नि में जेका आहे उहा सॼी हिकिड़ी जेका लाइफ जी आहे, पोइ हिते हिस्ट्री सम्झो या जेका शाइरी सां मुंसलिक आहे जेका ज़िंदगी या जेके कैफ़ियतूं उहे सभु इन्हनि टिनि लफ़्ज़नि में बिल्कुलु ज़ाहिर थी वञनि थियूं। इहो बिल्कुलु हिकिड़ो ऊज़े में समुंड जेको आहे समाइजी वियो आहे। सही, हाणे उहा ई ॻाल्हि आहे त वापसि माण्हू कहिड़े बि एंगल सां ॾिसी सघे थो, कंहिंखे बि तोखे चाहियोसीं, हाणे तोखे में हर शइ अची थी वञे माशाल्लाह ऐं तमामु बहितरीनु कलेक्शन आहे मुंहिंजी शाइरी जी। सो हिन में जस्ट गज़ल्स आहिनि या हिन में गज़ल आहिनि, जस्ट गज़ल? जी हा। इन खां अलावा कहिड़ियूं आहिनि सिन्फूं जिन ते तब आज़माई कई? तक़रीबन जेके बि शाइरी जूं सिन्फूं आहिनि असां वटि जेके मुरवज आहिनि सिंध में उहे सभु तक़रीबन गज़ल आहे, वाई आहे, बैत आहे या नज़्म आहे या दोहो आहे, तक़रीबन सभिनी ते तबाज़। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। आसिफ़, अमा वधीक छा ॻाइणु पसंदि कंदा आहियो, सूफ़ी शाइरी, गज़ल या अॼुकल्ह हिकिड़ो मॉडर्न ट्रेंड ते असां हली पिया आहियूं, कहिड़ी शाइरी वधीक ॻाईंदा आहियो? असांजो जेको घणो जेको असांजो कमु आहे जेको मुंहिंजी घणी पसंदि आहे उहो सूफ़ियाणो अंदाज़, सूफ़ी रंग। हा, ऐं ख़ासि करे लाल साईं जूं धमालू, मौला मुश्किल कुशा जा क़सीदा माशाल्लाह, ऐं जंहिं में माना हिकिड़ो अमन जो पैगाम आहे, लतीफ़ सरकार जी शाइरी, सचल साईं जी शाइरी ऐं उस्ताद बुखारी, शेख हयास ऐं इन्हनि खे असां घणो ॻाईंदा आहियूं। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। ॾिसूं था त लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आवाज़ अचे पियो? हैदराबाद का डॉक्टर नबी बख्श नारे जो। जी अदा, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ठीकु आहे? ॾाढो प्रोग्राम तव्हांजो सुठो हली रहियो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए त सुठा आर्टिस्ट तव्हां घुराया आहिनि ऐं सिंध जा सुठा शाइर तव्हां घुराया आहिनि ऐं उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे ऐं तमामु ख़ुशी थी थिए त सिंध टीवी तमामु हिकिड़ो वॾो किरदारु अदा करे रही आहे। असांजे सिंध जे जेके नौजवान शाइर आहिनि ऐं सुठा आर्टिस्ट आहिनि उनखे प्रमोट करे रही आहे। ऐं वॾी महिरबानी जो हिन कोशिश खे पसंदि कयो। तो सिंध टीवी खे खैर मुबारक, थैंक यू। इन हवाले सां इहो बि आहे त सिंध जे नवनि आर्टिस्ट खे मौक़ो ॾियण जे हवाले सां को अहिड़ो लाहे अमल करणु घुरिजे, छो जो घणा आर्टिस्ट तव्हां ताईं पहुची कोन था सघनि, उन जे हवाले सां को अहिड़ो लाहे अमल को करणु घुरिजे जंहिंसां आर्टिस्ट पहुची सघनि। मां पाण बि शाइर आहियां। सही अदा, इलाही आसान आहे। वॾी महिरबानी, सभ खां पहिरियों तव्हां कॉल कई, प्रोग्राम खे पसंदि कयो, महिमाननि खे पसंदि कयो ऐं इलाही आसान आहे। जेकॾहिं को आर्टिस्ट अहिड़ो आहे जंहिंखे थी सघे थो असां नथा सुञाणूं या असां कॉन्टेक्ट नथा करे सघूं त उहे पाण कॉन्टेक्ट करे सघनि था ऐं असांजा दरवाज़ा, असांजे प्रोग्राम जा दरवाज़ा हमेशह उन्हनि जे लाइ खुलियल आहिनि। कॉन्टेक्ट कंदा ज़रूरु, उन्हनि खे असां इनवाइट कंदासीं। ऐं ॻाल्हि ॿोल हले पई आसिफ़ सां, कुझु म्यूज़िक जे हवाले सां, बट माज़रत सां ॻाल्हि मुंहिंजी कटिजी वई, जो कॉल अची वई विच में। ऐं इहे ई मोहबतूं आहिनि असांजे माण्हुनि जो जेके पसंदि कनि था ऐं उनखां पोइ असां कोशिशि था कयूं त मुख़्तलिफ़ महिमाननि खे मुख़्तलिफ़ फील्ड सां जेके वाबस्ता हुजनि उनखे इनवाइट कयूं। सो मौसीक़ी जी ॻाल्हि हले पई, शाइरनि जो इंतख़ाब त माशाल्लाह मुंहिंजो बहितरीनु आहे, बट उनजे बावजूदि कॾहिं कॾहिं शाइरी जी सिलेक्शन करण में थोरी परेशानी थींदी आहे, छा कंदा आहियो? परेशानी न थींदी आहे, छो जो असीं जंहिं महफ़िल में वेंदा आहियूं त असीं अमन जो पैगाम ॾींदा आहियूं, पाण ॿुधण वारनि जी हिकिड़ी पंहिंजी सोच आहे। ऐं मां त कोशिशि कंदो आहियां त जंहिं महफ़िल में वेंदा आहियूं सॼी राति असीं काफ़ियूं, फ़ुक़राई कलाम, गज़ल, छो जो हीउ जेको पैगाम असां ॾींदासीं सुठो ॾींदासीं त माण्हुनि जे ज़हन में उहो ई सुठो रवैयो थींदो असांजे ख़िलाफ़ु, जेकॾहिं उहो सॼी ॻाल्हि पाण ते डिपेंड करे थी। बाक़ी हींअर त तव्हां ॾिसो पिया था मुआशिरे में गज़ल
ऐं इन्हनि शयुनि खे माण्हू तक़रीबन महफ़िल में घटि था ॿुधनि। इलाही घटि, या त सूफ़ी आहिनि अॼुकल्ह, छा थी करे सूफ़ीज़म ॾे लाड़ो माण्हुनि जो वधी वियो आहे, या त वरी मॉडर्न आहे, पोइ हाणे हर कंहिंजी पसंदि आहे त छा वधीक। ख़ैर इन्हनि सिन्फ़ुनि तां यादि आयो सर, अव्हां पर्सनली कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि जेके वधीक पसंदीदा आहिनि, ऐं लिखो वधीक कहिड़ी सिन्फ़ त? मुंहिंजी पंहिंजी पसंदीदा सिन्फ़ जेका आहे ग़ज़ल आहे। माशाअल्लाह। ऐं हालांकि इन शाइरी खां, मिजाज़ी शाइरी खां हटी करे मुंहिंजा जेके मरसिया आहिनि ऐं हमदे नातूं मरसिया ऐं नोहा मनक़बतूं, उहे तमामु उन्हनि जो हिकिड़ो वर्ल्ड वाइड मतिलबु फैलाव आहे। माशाअल्लाह त माशाअल्लाह। मतिलबु इहो आहे त तक़रीबन जेके सिन्फ़ूं आहिनि उन में सिंधी में, उर्दू में शाइरी ॿिन्ही ॿोलियुनि में, पंजाबी में बि कुझु कई आहे, पर उहे वरी कुझु नोहा आहिनि, कुझु मतिलबु इन हवाले सां शाइरी आहे। बाक़ी मुंहिंजी पंहिंजी पसंदीदा जेका सिन्फ़ आहे उहा ग़ज़ल ऐं सुञाणप बि मुंहिंजी सिंध जे माना ग़ज़ल जे शाइर जे हवाले सां। तमामु बहितरीन। ॾिसूं था त केरु आहे लाइन ते मौजूद। अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु पिया ॻाल्हायो? सलाम सिंध में शहर बांदी खां बशीर अहमद ख़ासकेली। माशाअल्लाह, अदा भलीकार चवंदासीं अव्हां खे। अल्लाह पाक जा लख एहसान। सिंध टीवी जे सथ खे दुआऊं था कयूं त तमामु बहितरीन प्रोग्राम, ऐं असांजो नौजवान रागी आसिफ चारण खे बि भलीकार चऊं था, ऐं असांजो सिंध जो भलो शहर जवाब जाफ़री, ॿिन्हिनि खे वेलकम कयूं था, ऐं तमामु टाइम कढी असांखे मौक़ो ॾिनो लाइव में सिंध प्रोग्राम में। तमामु ख़ुशी बि थिए। ऐं असां हिकिड़ो थल आहे नंढिड़ो ॿुधाईंदासीं जेका जवाब जाफ़री शाइरी आहे, मरहूम लतीफ़ चांदी ॻाई। जी जी ॿुधाए ऐं असां वेंदे वेंदे आसिफ चारण खे बि रिक्वेस्ट करे छॾींदासीं त हिकिड़ी शाइर ॿुधाईंदो आहे, कलाम ॾाढो असांखे वणंदो आहे, दिलि भर था करे ॻाल्हियां, पोइ हा ते छंडा पोइ, ऐं मां जवाब जो तव्हांखे मुख़्तसिर कलाम ॿुधायां थो। जी जी ॿुधायो। हली गाॾी त नज़रुनि खां नज़ारा दूर थींदा विया, हली गाॾी त नज़रुनि खां नज़ारा दूर थींदा विया। हा हा, लाइन ड्रॉप थी वई। ख़ैर तमामु सुठी कोशिश, वॾी महिरबानी मुंहिंजी, पर मूंखे ईअं पियो लॻे त अदा लॻे त तव्हांजी ट्रेन छुटी पे वञे, स्पीड में पिया ॻाल्हायो। ऐं सर, अव्हांजी शाइरी झुंगारी अदेजन जेकॾहिं मुकमल थी वञे, पर इहा मां सम्झां थो उन जे नेमुल बदल तौर मां हिकिड़ो ॿियो ग़ज़ल अव्हांजे। हाँ ज़रूर। अव्हांखे किताब जी ज़रूरत पवंदी न, या मूं अव्हांखे ॿुधायां। ठीकु आहे जी। कंहिंजे चहिरे में गुम थी वई, कंहिंजे चहिरे में गुम थी वई, आए है दीद लम्हे में गुम थी वई, वाह। कंहिंजे चहिरे में गुम थी वई, दीद लम्हे में गुम थी वई, नेण जीअं निंड में गुम थिया, निंड सपने में गुम थी वई, आए है वाह। ऐं इश्क उॾरियो उकाबनि जियां, इश्क उॾरियो उकाबनि जियां, सूंहं पर्दे में गुम थी वई। वाह वाह वाह। ऐं मिठड़े आवाज़ जी चाशनी, मिठड़े आवाज़ जी चाशनी, तलख़ लहजे में गुम थी वई। आए है। ऐं प्यार मंज़िल न माणे सघियो, प्यार मंज़िल न माणे सघियो, उम्र रस्ते में गुम थी वई। वाह वाह वाह। ऐं प्यार ते जंहिंजो ईमान हो, प्यार ते जंहिंजो ईमान हो, साब पैसे में गुम थी वई। आए है। ऐं मारुनुस हुआ खिली जाफरी, ॻाल्हि चर्चे में गुम थी वई। वाह 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 वाह। तमामु बहितरीन बोल। ऐं ईअं पियो लॻे ॼण थोरो दिलि खे तकलीफ़ आई आहे उनजी बेवफ़ाई मां। न, मां सम्झां थो त जेकॾहिं ॾिसो कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे हर शइ हासिल न थी वेंदी आहे न, पोइ कुदरत वारे जे तरफ़ां हिकिड़ो निज़ाम आहे, असां सम्झंदा आहियूं त हीअ शइ असांखे हासिल न थी, इहो असांखे वॾो लॉस पियो आहे, पर अॻिते हली इहा ख़बर पवंदी आहे त इहा शइ असांजे हक़ में हुई। ख़ासि कर मां इन करे थो चवां त जेकॾहिं शाइरी खे रंग लॻण जी ॻाल्हि आहे त उहा जेका मतिलबु जेके शयूं, जी हा, उन जो असरु वधीक मां सम्झां थो त शाइरी खे वधीक रंग ऐं उनखे वधीक संवार ऐं उनखे निखार मिलियो त मां सम्झां थो इन शइ में। उहो ई आहे न, बिला वजह सां हासिल जे चकर में न, दर हक़ीक़त असुल ज़िंदगी त हासिल में हूंदी आहे, ऐं वॾो इम्तिहान ऐं सबक़ बि उते ई मिलंदो आहे इंसान खे। हिकिड़े ग़ज़ल जा कुझु जेकॾहिं इजाज़त हुजे त। बिल्कुलु सही, इजाज़त आहे, इजाज़त आहे। छो त उन में इहो ज़िक्र आहे हासिल आहिनि ला। ठीकु आहे, उन खां पोइ वरी आसिफ खे ज़हमत ॾियणी आहे। जी हा,
वो गज़ल आहे त मेकअप असां भी वरियो आहे सूरज शबाब जो हे कंहिं देश इहो अवां जॾहिं ॿुधंदा तव्हां पाण फील कंदा ज़रूर त मेकअप असां भी वरियो आहे सूरज शबाब जो आईनो मुंतज़िर आहे तुंहिंजे जवाब जो आए है वाह मसनूइयत में केसी लिखंदियूं हक़ीक़तूं भुरणो भरम त आहे हिकु ॾींहुं नकाब जो वाह 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 लाज़िम ना जो चाहियूं हासिल बि थी वञे लाज़िम ना जो चाहियूं हासिल बि थी वञे सम्झाए वियो घणो ई जुमिलो जनाब जो वाह वाह का यादि आई अखिड़ियूं आलियूं करे वई तारीअ खां जो ॾिठो मूं विछड़ण गुलाब जो कंहिंखे न महकदे में महजी चुकी मिली आए है कंहिं लाइ के नेण थी पिया तोहफ़ो शराब जो वाह वाह ऐं शेर उन में त कंहिं बि कॾहिं पढ़ण जी तकलीफ़ कोन कई कंहिं बि कॾहिं पढ़ण जी तकलीफ़ कोन कई फाटल वरक हुयुसि मां जीवन किताब जो वाह 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 ऐं उभरी संदे गलनि मां ॾिस आयो आहे पिरीं उभरी संदे गलनि मां ॾिस आयो आहे पिरीं ॻाढ़ो तरंग थींदो आहे इनकलाब जो आए है ऐं आख़िरी मक़ता आहे त मुर्की न जंहिं निहारियो जवाद उम्र भर मुर्की न जंहिं निहारियो जवाद उम्र भर काथो करे रहियो आहे पंहिंजे सवाब जो वाह 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 तमामु बहितरीन माशाल्लाह आसिफ कीअं लॻो माशाल्लाह माशाल्लाह साईं ॾाढो सुठो शाइर आहीं साईं माशाल्लाह मूंखे नुंहं ॾाढा वणंदा आहिनि अच्छा माशाल्लाह हे त ख़ैर हिकिड़ो ईअं चइजे त तनक़ीद बराए इस्तलाह वारी शाइरी हुई त मेकअप जी ॻाल्हि बि थी वई शराब जी ॻाल्हि बि थी वई शबाब जी ॻाल्हि बि थी वई सो मतिलबु इलाही सुठी माशाल्लाह शाइरी अच्छा पढ़ंदा आहियो शाइरी या सिर्फ़ु न पढ़ंदा आहियूं बिल्कुलु केतिरो वक़्तु ॾींदा आहियो शाइरी पढ़ण खे बसि तक़रीबन जेको टाइम मिलंदो आहे त शाइरी पढ़ंदा आहियूं ऐं शाइरी जेका जेका पोइ असांखे पसंदि ईंदी आहे वरी उनखे पाण कंपोज़ कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त वरी उनखे दोस्तनि ताईं पहुचायूं सही कंपोज़ बि पाण कंदा आहियो माशाल्लाह सो हाणे छा ॿुधाईंदो हाणे गज़ल आहे मुंहिंजी सुञाणप आहे हिकिड़ो वफ़ा पली जो कॾहिं तुंहिंजे वार में संधी राति थींदी कॾहिं मोह मिलंदे मुलाक़ात थींदी वाह ऐं इहो गज़ल मां नाव कंदुसि पंहिंजे पुटड़े आकिफ़ अली जे नाम ऐं मुंहिंजी नंढड़ी आहे नूर फातिमा उन्हनि जे नाम असल माण्हू जे नाले न कजो सिंगार अली सलीम साहब जो ॻायल आहे न हा सही पहाड़ां ते चढ़ के सैलाब वेखे पहाड़ां ते चढ़ के सैलाब वेखे विच कंडियां ते गुलाब वेखे पहाड़ां ते चढ़ के सैलाब वेखे विच कंडियां ते गुलाब वेखे दौलत ते एडा मान न कर बंदिया दौलत ते एडा मान न कर बंदिया असां सड़कां ते रुलदे नवाब वेखे गुल मरोड़ई केतरा गुल मरोड़े के तरह भगो तो गुलदान साईं जवा साहब गुल हिकड़ो गुलदान पूरी दुनिया गुल मरोड़े के तरह भगो तो गुलदान
सदा जियरो थो रही अंदर में हेवान अञा बे इंसान अयाज़ सदाई थो पाण खे हो कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे हो मुलाकात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे मुलाकात थींदी कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात तू वेहवार और कदे रहण दे न तू वेहवार के न तू वेहवार के और कदे रहण दे रुखते रहण दे नई रात रहंदे न फिर बात थींदे नई रात रहंदे फिर बात थी कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे मुलाकात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदे कॾहिं तुझे वार संधी रात थींदी शाम थी सुरही पवे शाम थी सुरही पवे जे तू अची सुबह बि महकी पवे जे तू अची आईनो बि थो लगे केॾो उदास मूंखे आईना भी मुर्गी पवे जे तू अची कॾहिं छोड़ काकुल ओ कंगर छाव थींदे कॾहिं छोड़ काकुल कॾहिं छोड़ काकुल कंगर छाव कॾहिं वरंदे बादल थी बरसात थींदे कॾहिं वरंदे बादल
बरसात थी कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे मुलाकात थींदे कॾहिं तुंहिंजे वार संधी रात थींदे कॾहिं तुंहिंजे वार संधी रात थींदे मालूम होए वफा उन काग में न मालूम होए न मालूम होए वफा 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 न मालूम होए वफा उन काग में वफा न अग में बिछोड़े में वरहन जे हिक रात थींदे बिछोड़े में वरहन जे हिक रात थींदे कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे मुलाकात थींदी कॾहिं तुंहिंजे वार संधी रात थींदे कॾहिं तुंहिंजे वार संधी रात थींदे कॾहिं मोहब्बत मिलंदे कॾहिं मोहब्बत मिलंदे मुलाकात थींदे कॾहिं तुंहिंजे वार संधी रात थींदे संधी रात थींदे संधी रात थींदे आई व्यूवर्स इन्हें से अगर वक्त आए हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो बदनासी ब्रेक ना ॾिसंदा रहो अमांजो पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं हिकिड़ो बहितरीनु कलाम हुयो ब्रेक खां पहिरियों जेको उमेद आहे तव्हां सभिनी जे समातुनि खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं अञा वधीक कलेक्शन यकीनन आसिफ़ वटि मौजूदु आहे जेका प्रोग्राम जे इख़्तिताम ताईं वक़्तनि फ़ वक़्तनि अवां खां ॿुधंदा रहंदासीं अवां यकीनन व्यूवर्स जे समातुनि जी नज़र उन शइ खे कंदा रहंदो ऐं शाइरी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई शाइरी ॿुधण जो अॼु मौक़ो बि मिले पियो माशाअल्लाह अवांजी सुहिणे सुठे आवाज़ में सो शाइरी इलाही माशाअल्लाह अवांजी ज़बरदस्त आहे छा ॿारनि मां या फैमिली मां को ॿियो हाणे जेका फ्यूचर जनरेशन आहे जी हा जी हा मुंहिंजो जेको आहे सेकेंड नंबर पुटु आहे अफराज़ उहो साॻी आहे नक्शे कदम ते मतिलबु अवांजी नक्शे कदम ते हली पियो आहे जी हा उनजो हाणे मजमू अचण वारो आहे शाइरी जी हा जी हा अवां उनखे गाइड कंदा आहियो हेल्प कंदा आहियो उन्हनि जी लाज़मी आहे त मतिलबु हो अञा उन स्टार्टिंग उन जूं विखूं आहिनि त लाज़मी उन ते थोरी इस्लाह जी उनखे कंहिं वक़्तु ज़रूरत पए थी त उहा सही अच्छा भला कॾहिं ईअं थियो आहे त को ख़्यालु आयो हुजे अचानक अचण खां पोइ हिकु अधु सिट लिखी ऐं मुंतशिर थी वियो अक्सर ईअं बिल्कुलु थींदो आहे ईअं ऐं पोइ वरी उनजे पोयां वञण बि न घुरिजे ज़बरदस्ती छो त जी हा छो त हीअ शइ शाइरी असल में छा आहे त शाइरी ऐं माना ड्रखाणकीअ में थोरो फ़र्क़ु आहे न हे हिकिड़ी कुदरत वारे जे तरफ़ां ख़ासि अता आहे जॾहिं उहा तव्हांजे अंदर में हिकिड़ी दूही दुखे थी ऐं पोइ उहा जेका शइ ॿाहिरि अचे थी त मां सम्झां थो उहा वधीक जानदार आहे छो त कंहिं उर्दू शाइर चयो आहे त गज़ल में बंदिश अल्फाज ही नहीं काफ़ी जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए तो उहा जॾहिं अंदर मां शइ निकिरे थी त पोइ उहा एवर लास्टिंग आहे उहा हमेशह लाइ ज़िंदा रहे थी न सही यानी कि जॾहिं ख़्याल मुंतशिर थींदा आहिनि त ॿिए ॾींहं जो इंतज़ारु न कंदा आहियो त थी सघे थो त वापसि साॻियो ई ख़्यालु अची वञे ऐं हीअ जेके अधूरियूं सिटरूं आहिनि अणपूरियूं आहिनि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो जेको कॉन्सेप्ट तव्हां
उन शेर में लिखियो आहे उन सां अची उहो ॿियो जुड़ंदो आहे ख़्यालु पर कॾहिं कॾहिं उहो हिकु ई शेर रहिजी वेंदो आहे ईअं बि थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं माण्हू वेहंदो आहे जॾहिं हुन कैफ़ियत छो त हे शाइरी जी देवी जेका आहे इन जो को टाइम न आहे न जे कॾहिं बि महिरबानी थी सघे थी उन जे लाइ को बि माहौल या उन जी ज़रूरत न हूंदी आहे पोइ कॾहिं ईअं बि थींदो आहे राति जो माण्हू सुतो पियो आहे या उते जाग थी वई आहे ऐं उनखां पोइ निंड टुटी वई आहे ऐं उन महिल उहा कैफ़ियत हिकिड़ी जुड़ी वई आहे कॾहिं रस्ते ते वेंदे माण्हूअ ते उहा हिकिड़ी कैफ़ियत तारी थी वञे थी त इन जो कोई टाइम मुक़ररु यानी कि पोइ जेकॾहिं अधु राति जो ख़्यालु अचे त अधु राति जो ई पेन पनो खणी लिखणु स्टार्ट कंदा आहियो असल में छा आहे त छो त इहा शइ इंसान सां टच में आहे और जीअं चवंदा आहिनि मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शेर आहे त जीअं कवीअ सां रहे थो कलम तीअं तोसां रहण थो घुरां त मक़सदु आहे त उहा जेका हिकिड़ी पैड आहे या डायरी आहे उहा त माण्हूअ जे क्लोज़ आहे ई आहे 24/7 घर में तमामु सुठी ॻाल्हि अच्छा अमां ईअं त कॾहिं न आहे त राति जो अधु राति जो ख़्यालु आयो हुजे ॻाइणु शुरू कयो हुजे जवाब अमां वठंदासीं कॉल खां पोइ अस्सलाम वालेकुम हेलो जी केरु पिया ॻाल्हायो जी तौफ़ीक भुट्टो लाड़काणो जी अदा छा था चवणु चाहियो प्रोग्राम ॾिसो पिया जी प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया ॾाढो मज़ो पियो अचे ऐं साईं जवाब हुसैन जाफ़री साहब खे ॾिसी तमामु ख़ुशी बि थिए जेको मुंहिंजो उस्ताद पिणु आहे माशाअल्लाह सो उस्ताद साहब सां मुखातिब थी सघे जाफ़री खे हिकिड़ो मूं शेर लिखियो आहे जेको मां डेडिकेट कंदुसि ज़रूर जी इश्क जी महफ़िल में गायब रहण में मज़ो आहे चोरी चोरी नेण खणी निहारण में मज़ो आहे वाह जॾहिं चंड चढ़ियो पंहिंजे शबाबनि ते ॾिसो गुलाबनि जे बागनि में मज़ो आहे वाह 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 Especially dedicated to Sir Javed Hussain Jafri. I am a student in Municipal School. महिरबानी तव्हांजी तमामु घणी ऐं मूंखे ख़ुशी थी तव्हांजी शाइरी ॿुधी छो त मां तव्हांजो टीचर रहियो हुउमि एजुकेशन जे हवाले सां पर तव्हां हिन फील्ड में मूंखे ख़बर न हुई ऐं जो तव्हांजी शाइरी ॿुधी ॾाढी ख़ुशी थी तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे थैंक यू अमां कॉल कई ऐं ॾिसो इत्तेफ़ाक़ ईअं बि थींदो आहे जी हा त अमां एजुकेशन जे मैदान में हिनखे टीच कयो ऐं माशाअल्लाह शाइरी जे मैदान में बि अची चुका आहिनि बिल्कुलु सो आसिफ़ सां ॻाल्हि ॿोल जारी हुई जी आसिफ़ कॾहिं ईअं थियो आहे अधु राति जो ख़्यालु आयो त बसि ॻाइणो आहे ऐं पाड़े वारनि निंड फिटाइण जे लाइ उथी ॻाइणु शुरू कयो इहो काफ़ी दफ़ा छा रिएक्शन छा हूंदो फैमिली जो घर वारनि जो बसि इहो केॾी महिल मुंहिंजा ॿार मूंखे चवंदा आहिनि त राति जो आसिफ़ काॾे हलियो वियो पोइ वरी छा आहे मुंहिंजे घर जे मथां वरी मुंहिंजो रूम आहे ऐं मुंहिंजो पंहिंजो स्टूडियो आहे मां ऑडियो वग़ैरह रिकॉर्डिंग एडिटिंग वग़ैरह पाण कंदो आहियां पोइ ख़्यालु थींदो आहे राति जो मथां वेंदो आहियां पोइ ॿार चवंदा आहिनि घर में काॾे वियो आसिफ़ पोइ मुंहिंजी घरवारी रड़ियूं कंदी आहे आसिफ़ किथे मां चयो मथे मुंहिंजा साउंड शुरू हूंदा आहिनि ऐं ज़ाहिरी आहे पाड़े वारनि जी निंड फिटंदी आहे थींदा कॾहिं कॾहिं ॿार जे हिकिड़ो अक्सर असां घर में आहियूं को बि कमु जारी आहे हुन में ॻाइण बि जारी आहे असां में उहो कमु बि हले पियो दरअसल ॾींहं जो त मां का बि रिकॉर्डिंग करे न सघंदो आहियां नंढड़ा मुंहिंजा ॾाढा हरकती आहिनि सो मां तक़रीबन राति जो ई कंदो आहियां बाक़ी हारमोनियम वग़ैरह रियाज़ कंदो आहियां सुबुह जो सो उन में बि नंढड़ा अची बीहंदा आहिनि पासे में पोइ रियाज़ करण बि कोन ईंदा आहिनि हाणे अलहमदिल्ला इहा बि हिकिड़ी ज़िंदगी ॾाढी सुठी आहे इहा बि हिकु नंढी फैमिली आहे ॿार आहिनि ॿारनि वारी ज़िंदगी त अञा वधीक ख़ूबसूरत थिए थी जवाद साहब जे माशाअल्लाह आसिफ़ तमामु बहितरीन सिंगर आहे ऐं मुख़्तलिफ़ शाइरनि खे ॻायो अथनि ईअं अव्हांजी शाइरी कहिड़नि सिंगर्स ॻाई आहे ऐं पसंदीदा कहिड़ा आहिनि जिन जे लाइ मुंहिंजो दिलि चवंदो आहे त मतिलबु हीअ सिंगर ज़रूरु मुंहिंजी शाइरी ॻाए या उनखे ॿुधिजे वई मां सम्झां थो त तक़रीबन सिंध जा जेके बि रिनाउंड मतिलबु सिंगर्स आहिनि मेल ऐं फीमेल ॿई उन्हनि मुंहिंजी शाइरी ॻाई आहे मैडम आबदा परवीन खां वठी ऐं उनखां पोइ जेके बि हुमेरा चन्ना काफ़ी कलाम उन्हनि ॻाया आहिनि हिजर में हंजू नहार जा मूंखे एतिरो नसार ऐं उनखां अलावा ग़ुलाम शबीर समो तमामु उन बहितरीन ग़ज़ल बरकत भट्ट आशिक़ निज़ामाणी दीबा सहर काफ़ी मतिलबु हाणे केतिरा नाला खणी केतिरा खणी बहरहाल हिकिड़ो पसंदीदा आवाज़ थींदो आहे ऐं उनजे लाइ मन में ख़्वाहिश उथंदी आहे त हे मुंहिंजे शाइरी सां इंसाफ़ थो करे या इंसाफ़ थी करे हिनखे ॻाइणु खपे न असल में छा आहे त जेको बि माण्हू कमु करे थो जीअं साईं जन कनि था
त मां सम्झां थो साईं जन त पंहिंजी पूरी सच्चाई ऐं पूरे लगाव सां कमु पंहिंजो कनि था। बाक़ी इहो आहे त मुख़्तलिफ़ माण्हू जा मूड्स हूंदा आहिनि, अव्हां जा बि मुख़्तलिफ़ मूड्स हूंदा। कंहिं महिल कंहिंखे ॿुधण लाइ दिलि चवंदी आहे, कंहिं महिल कंहिंखे ॿुधण लाइ। त माना ईअं न आहे त हिकिड़े खे ई माण्हू हर वक़्तु ॿुधणु सुठो लॻंदो आहे। पोइ उहे जंहिं वक़्तु जहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे उन महिल ओड़ो सिंगर वधीक वणंदो आहे। कैफ़ियतुनि ते ज़रूरु ईंदासीं, पर पहिरियों ॾिसूं था त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, सुबुह थी वियो। अस्सलाम वालेकुम। मूंखे लॻे थो कॉल करण खां पोइ या त निंड वठी वई या कॉल ड्रॉप थी वई। ख़ैर मां ॿीहर कॉल करे सघो था ऐं ॿीहर मां मुखातिब थी सघो था। अच्छा, मूड्स जी ॻाल्हि थी, इहे यकीनन अव्हां जा बि मूड्स हूंदा कुझु। कंहिं महिल मां चाहींदा हूंदा बिल्कुलु सूफ़ी रंग में माण्हू गुम थी वञे, कंहिं महिल वरी गज़ल, कंहिं महिल कंहिं ॿिए सिंफ में। त वधीक कहिड़े मूड में रहणु पसंदि हूंदो आहे मूंखे? असांजो इहो ई मूड हूंदो आहे त 24 कलाक मां चवंदो आहियां त असीं ड्यूटियूं कयूं दरगाहुनि जूं। ऐं मां कोशिशि कंदो आहियां त लाल साईं ते अलहमदिल्ला हर जुमेरात असांजी महफ़िल हूंदी आहे माशाअल्लाह। ऐं मां चवंदो आहियां त मां उन कचहरी में वेहां जिथे अदब जी ॻाल्हि हुजे ऐं पाक सोच हुजे माण्हुनि जी, ऐं बुराई जे तरफ़ लाड़े वारनि दोस्तनि सां मां न वेहां। मुंहिंजी इहा ई सोच हूंदी आहे त ऐं जिथे वेहां अमुन जी ॻाल्हि हुजे, अदब जी ॻाल्हि हुजे, प्यार जी ॻाल्हि हुजे ऐं इंसानियत जी ॻाल्हि हुजे त इंसान ज़ात जो ख़्यालु करिणो आहे। सही। ऐं उहे बि शाइर ऐं फ़नकार ते इलाही हसास हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते इंसानियत जी जिथे ॻाल्हि कजे त उन फीलिंग्स खे उहे वधीक सम्झंदा आहिनि। अच्छा, गज़ल में सर छा करे अव्हां चयो त गज़ल पसंदीदा सिंफ बि आहे ऐं वरी मूड्स जी बि ॻाल्हि थी, त पहिरियों मूड्स ते अचूं। उन सवाल जेको ज़हन में हुनखे थोरो वरी बाद में करे था वठूं। सो मूड्स जी ॻाल्हि थी त हर वक़्तु इंसान जो हर क़िस्म जो मूड न हूंदो आहे, पर कुझु पसंदीदा मूड्स हूंदा आहिनि। कहिड़ो आहे वधीक लाइक कहिड़े मूड में हूंदा आहियो? हिकिड़ो जेको लिखण सां मुंसलिक माण्हू आहे उनखे वधीक तन्हाई वणंदी आहे, ऐं इन जे करे जो तन्हाई में उनखे पाण सां कचहरी करण जो मौक़ो मिलंदो आहे। ऐं तन्हाई में उहो माहौल वधीक जुड़ंदो आहे उनजो, जेको उनजो असुल कार्य आहे लिखण सां उनजो वास्तो आहे। त मां ऐं ॿियो वरी उन तन्हाई वारे माहौल में उनखे काई बि उन में हिंड्रेंस न थींदी आहे। जीअं मां चयो त जीअं साईं लाइ मां फरमायो राति जो मूड थी वञे ॻाइण जो या पाड़े वारा डिस्टर्ब थी वञनि, त घटि में घटि शाइरी सां इहा शइ आहे त उन सां कोई डिस्टर्ब न थींदो। उहो पाण किथे अकेलो थी वेहंदो या कुझु बि, पर ॿिया उनजे कम सां डिस्टर्ब न थींदा। सही, पर पाण ते यकीनन कॾहिं कॾहिं पूरी राति बि मूं अक्सर शाइरनि खे जॾहिं इंटरव्यू कंदे पुछो आहे, उन्हनि पूरी राति बि गुज़री वेंदी आहे कुझु सिटूं लिखंदे, ऐं राति जो अहसास बि कोन थींदो आहे। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु तव्हां सही था चओ। हालांकि मां तव्हांखे ॿुधायां त जीअं शाइरी ते ॻाल्हि हले पई, हालांकि मुंहिंजा ॿिया बि शोभा काफ़ी आहिनि, ऐं मां पाण स्पोर्ट्स सां तमामु मुंहिंजो वास्तो जुनून जे हद ताईं रहियो आहे, क्रिकेट सां। ऐं उन में मां लारकाना डिस्ट्रिक्ट जो ऐं लारकाना डिवीज़न जो, सखर डिवीज़न जो ऐं सिंध जी टीम ताईं मतिलबु मां खेॾी चुको आहियां, मतिलबु प्राइज़। त मतिलबु इहो आहे त हालांकि हूअ फील्ड बिल्कुलु अलॻि आहे, बिल्कुलु हिक ॿिए सां हुननि जो कोई वास्तो न आहे, पर जीअं त हुनखे पंहिंजो टाइम मिलंदो आहे, हुनखे पंहिंजो टाइम मिलंदो आहे। ऐं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माण्हू हुते स्पोर्ट्स जे दौरान मतिलबु रांदि जे दौरान बि इंसानु कॾहिं मतिलबु उहो शाइरी अची वेंदी आहे। पोइ अॼुकल्ह त सवलो सिलसिलो थी वियो आहे, मोबाइल जे करे माण्हू वटि आहे त उन में उन महिल रिकॉर्ड करे छॾियूं उहे सिटूं। मतिलबु हिकिड़ो जेकॾहिं उन महिल का शइ अवेलेबल न आहे त तव्हां वटि इहा त हिकिड़ी शइ आहे ई आहे जंहिंमें उहा तव्हां महफ़ूज़ करे सघो। मतिलबु असां हमेशह चवंदा आहियूं त मिसयूज़, पर तव्हां यूज़ था कयो माशाअल्लाह, ऐं सुठो यूज़ था कयो त उन शइ खे महफ़ूज़ करे था वठो। हर शइ ॾिसो न, हर शइ सुठे कार्य जे लाइ आई आहे, असां उनखे मिसयूज़ था कयूं। सही था चओ, बिल्कुलु सही मां चयो। ॾिसूं था त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? लियाकत बिरहमानी पियो ॻाल्हायां। जी अदा, ख़ैरियत सां आहियो? हा अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हांजो मां प्रोग्राम ॾिसां वेठो पियो, ॾाढो मज़ो पियो अचे। थैंक यू। अॼु जेको आहे सो तमामु मोतबर ॿई शख़्सियतूं विहारियूं आहिनि। जवाद जाफ़री साहब तमामु असांजे सिंध जो हिकिड़ो वॾो सरमायो आहे, ऐं उन सां गॾु जेको सिंगर वेठो आहे आसिफ़ चारण,
इहो तमामु बहितरीनु सिंगर आहे ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे त सिंगार अली सलीम जा शागिर्द आहिनि। आसिफ चारण खे मां सलाम चवंदुसि। आसिफ चारण साहिबु अस्सलाम वालेकुम। मौजूद या अली मदद। हा लियाकत गुरमाणी साईं। बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह। ख़ुशि आहियो ठीकु आहियो? ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान साईं। तव्हां ठीकु लॻा पिया हो? असां तव्हांखे अॼु ॾिसूं पिया सिंध टीवी जे हिन सलाम सिंध में। लख एहसान लख ॾाढी ख़ुशी थिए पई। अॼु अवां आहियो त दादूअ जा पर या कंध कोटी टोपी जेका अवां पाती आहे न, वाह वाह, तमामु तमामु तव्हांखे सुठी पई लॻे। माशाल्लाह, वॾी महिरबानी। ऐं जेसिताईं मूंखे बिल्कुलु यादि अची वियो, असांजा बहितरीनु आरजे पिणु आहिनि लियाकत बिरहमाणी, ऐं तमामु सुठो शो कंदा आहिनि। ऐं अॼु मां प्रोग्राम में पंहिंजे मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो, वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा। ऐं सॉन्ग जो टाइम अची चुको आहे, सो छा ॿुधाइणु चाहींदो? ही बि गज़ल आहे मरहूम अब्दुल करीम पली जो ऐं मुंहिंजी सुञाणप आहे, सो उहो पूरी सिंध वासियुनि जे नाम कयूं था। ज़रूरु जी। जवाद साहब जे नाम। हिन जा अल्फाज़ आहिनि दर्दन दिल आज़ारी साईं। दर्दन खां सवाइ अॼुकल्ह ज़िंदगी में कुझु माण्हुनि वटि बचो बि कोन आहे। ऐं मां ही गज़ल स्पेशल नाव कंदुसि पंहिंजी अमर जी जल, छो जो ही गज़ल मां जॾहिं बि ॻाईंदो आहियां त अमर जूं यादूं ईंदियूं, कर का मोटण वारी साई। इंतजारी में रात गुजरे थी, बेकरारी में रात गुजरे थी। आड़ा हो फाने में, आड़ा हो फानी में नी हो तो पूरा थे। आजादारी में रात गुजरे थी। वया मोर मरी हंझु न रहियो हेकड़ो, लती सरकार जो शेर। उन्हनि आखेरनि ते अॼु वेठा चिंब चढ़ी। वतन थियो वरी, ओ वतन थियो वरी, वञी कूड़नि काइरनि जो। मुझो प्यारो दोस्त है दुबई में भाऊ मोहतरम आसिफ जमाली, जासिम जमाली, राशिद जमाली, तारिक जमाली साहब ऐं दोस्त शुएब थई। ही गज़ल उन्हनि जे नाम। दर्दन दिल आज़ारी साईं, दर्दन दिल आज़ारी कर का
थका दिल भारी साईं नेण थका दिल भारी साईं दर्दन दिल आधारे साईं दर्दन दिल आधारे साईं कर का मोटण वारी साईं कर का मोटण वारी साईं दर्दन आधारे साईं दर्दन आधारे साईं
दिल आज़ारी साईं माशाल्लाह एतिरो आवाज़ में असर हुयो ऐं जेकॾहिं अञा थोरो टाइम अवां कंटिन्यू रखूं त यकीन कयो अखियूं नम थी वञनि। हा ईमानदारी जी ॻाल्हि ॿुधायो माशाल्लाह एतिरो एतिरो सोज़ एतिरो दर्द अव्हांजे आवाज़ में फील थियो माशाल्लाह तमामु बहितरीन। सो व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ॿुधंदासीं। ब्रेक ॾांहुं काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स एक बार भी अवां सभिनी खे भली कार हूंदासीं मुख़्तसिर ब्रेक हुए। ब्रेक खां पोइ असां हाज़िर आहियूं। उम्मीद आहे त अवां बि वापसि जॉइन कयो हूंदो ब्रेक खां पोइ असांखे सभिनी खे। सो ॻाल्हि ॿोल खे असां बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि ॿोल कुझु शाइरी जे हवाले सां मौसीक़ी जे हवाले सां ई थिए पई त का सुठी शइ जेकॾहिं ॿुधी वञे अव्हांजी पंहिंजी शाइरी जीअं तव्हां चओ। सो छा ॿुधाइणु चाहींदो? गज़ल त तव्हांखे ॿुधाया, मां सम्झां थो थोरो हुन खां हटी करे काई शइ तव्हांखे ॿुधाइजे। गज़ल खां हटी करे अव्हांजे नज़र हिकिड़ी वाई आहे, तव्हांजे नज़र कंदुसि जी जी त साम्हूं उॾरे थी पई, साम्हूं उॾरे थी पई हुन जे क़दमनि जी रही, साम्हूं उॾरे थी पई हुन जे क़दमनि जी रही, हूअ अलाए काॾे वई। साम्हूं उॾरे थी पई हुन जे क़दमनि जी रही, हूअ अलाए काॾे वई। वाइदा केॾा करे, वाइदा केॾा करे गॾु हलिया हासूं ॿई, हूअ अलाए काॾे वई। ऐं साण रहंदासीं सदा, साण रहंदासीं सदा, आसरा मूंखे ॾेई, हूअ अलाए काॾे वई। ऐं बेवफ़ाई ख़ुदि करे, बेवफ़ाई ख़ुदि करे बेवफ़ा मूंखे चई, हूअ अलाए काॾे वई। ऐं मूंखे साॻी जाइ ते, मूंखे साॻी जाइ ते ज़िंदगी गुज़री वई, हूअ अलाए काॾे वई, हूअ अलाए काॾे। ठीकु। ऐं अव्हांजो बहितरीन दोस्त आहे असलम आज़ाद साहब, उहे हिन महिल ॾिसनि पिया प्रोग्राम ऐं मुंहिंजे ख़्याल में त रेडियो सां वाबस्तगी आहे साईं जन जी, अव्हांजे क्लोज़ फ्रेंड्स बि आहिनि। बिल्कुलु। सो अव्हांखे सलाम चवनि पिया ऐं प्रोग्राम ॾिसनि पिया। सो वॾी महिरबानी, लख थोरा अव्हांजा, अव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं उमेद आहे त पसंदि बि अची रहियो हूंदो जेका असांजी गुफ़्तगू हले पई। सो फ़िलहाल तव्हां सां ॻाल्हि ॿोल नथा करे सघूं, बहरहाल वॾी महिरबानी जो मां पंहिंजी मौजूदगी जो माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीन। त पोइ त यकीनन रिहाणियूं काफ़ी गहरियूं हूंदियूं। हा, छो त साईं त लाड़काणे में रेडियो ते रहिया आहिनि, त उते असां बचपन खां ऐं उन्हनि रांदि वारे ॾींहंनि खां वठी तक़रीबन असांजी दोस्ती हिकिड़ो साथ आहे। जी हा, सही, तमामु सुठी ॻाल्हि। आसिफ साहब, हाणे छा हमेशह सूफ़ीज़म या सूफ़ी शाइरी ॻाईंदो या कुझु मूड थोरो चेंज थिए पियो? असांखे तक़रीबन सूफ़ीज़म यादि आहे बसि। वाह, ऐं इन खां बहितरीन शइ का थी न सघे। बिल्कुलु। जेकॾहिं कंहिं ड्रामे जे लाइ ऑफर थिए, अक्सर ड्रामनि जा टाइटल सॉन्ग्स जी जी ॻाईंदा आहियो या ॻाईंदो? बिल्कुलु ॻाईंदासीं। अच्छा, सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। कॉलर मौजूदु आहे, ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो? जी फयाज़ हुसैन जतोई लाड़काणे शहर खां। जी अदा, छा चवणु चाहींदो अॼु के प्रोग्राम जे हवाले सां? अॼु तव्हांजे प्रोग्राम में जेको महिमान आयल आहे साईं जवाद हुसैन जाफ़री, बिल्कुलु, उहो असांजे लाड़काणे जो तमामु बहितरीन शाइर आहे ऐं उनखे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में घुराए करे ऐं असांखे शाइरी ॿुधाई, इहा अव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं अव्हांजी वरी महिरबानी जो अव्हांखे असांजी जेका कोशिशि असां कई तमामु घणी पसंदि आई। ॿियो कुझु चवणु चाहींदो? अच्छा, मूंखे साईं जवाद जाफ़री जो हिकिड़ो गज़ल यादि थो अचे पियो, उहो मां साईं जे समातुनि ताईं पहुचाईंदुसि त इश्क सां छा निभाव कयो आहे, इश्क सां छा निभाव कयो आहे, पाण खे ई तबाह कयो आहे। मूं त दुनिया जी हर ख़ुशीअ खे छॾे तुंहिंजे गम सां निकाह कयो आहे। लुड़क जेके वहनि था अखिड़ियुनि मां, लुड़क जेके वहनि था अखिड़ियुनि मां, तिन खे पंहिंजो गवाह कयो आहे।
पाण खे दबाव थियो आहे, इश्क सां छा निभाव थियो आहे। वाह। असल में साईं जवाब जाफ़री उन्हनि जज़्बनि जो शाइर आहे। जॾहिं बि साईं जी शाइरी असांखे ॿुधण जे लाइ मिलंदी आहे ऐं जॾहिं पंहिंजे ज़हननि जे समातुनि ते पहुचंदी आहे त उन वक़्तु ईअं महसूसु थींदो आहे त अरे हीअ त साईं जवाब जाफ़री असांखे ॾिसी करे शाइरी लिखी आहे, त माना साईं जवाब माना असांजे जज़्बनि जो शाइर आहे। त माना असां पर्सनली त मां ईअं सम्झंदो आहियां त साईं जवाब जाफ़री न सिर्फ़ु पंहिंजे जज़्बनि जो शाइर आहे पर हक़ीक़ी तौर ते हर दिल जी तर्जुमानी कंदड़ शाइर आहे। साईं त पाण बैनुल अक़वामी मशहूरु शाइर बि आहे, साईं जा नुआ ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं साईं तमामु बहितरीनु ऐं लाइक़ु इंसान आहे। असांखे हिन सां एतिरी मोहबत आहे, ईअं सम्झंदा आहियूं असांजे लाड़काणे शहर जो न पर पूरी सिंध जो साईं वॾो असासु आहे। जीअं असांजे लाइ मोहन जो दड़ो आहे तीअं साईं जवाब जाफ़री असांजे लाइ। माशाल्लाह तमामु वॾी ॻाल्हि, वॾी महिरबानी, लख थोरा लख कुर्बा मुंहिंजा जो मां माशाल्लाह एतिरी साराह कई, एतिरी तारीफ़ कई। ऐं जज़्बनि ऐं उद्मनि जी ॻाल्हि थी, तर्जुमानी जी ॻाल्हि थी, त हक़ीक़त आहे त अव्हां माण्हुनि जे जज़्बनि जी अकासी कयो था शाइरी जे सूरत में। बसि शाइर जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधायमि त जेका इब्तिदा माण्हू जी थिए थी उहे पाण हिकिड़ो फ़र्दु आहे ऐं उहा हिकिड़ी इनफ़रादी हवाले सां ई कंहिं बि शइ जी शुरूआति थिए थी, पर पोइ अॻिते हली बिल्कुलु उहो ई ॿियनि जूं फीलिंग्स पाण फील करे सघे थो जीअं पंहिंजूं फीलिंग्स फील करे थो ऐं इन जे करे ई पोइ हर दिलि जो तर्जुमान थिए थो। छो त जॾहिं लिखे थो त उहा हर माण्हू खे ईअं महसूसु थिए थी त इहा ॻाल्हि मुंहिंजी कई वई आहे। छो त मोहबत, दर्द, जुदाई आहे, मिलन आहे, मुस्कुराहट आहे, ॻोढ़ा आहिनि, इहा सभिनी सां मुंसलिक शयूं आहिनि। सही, बल्कि सभिनी जो अॼुकल्ह इहा ई कहाणी आहे त हर इंसान वटि दर्द आहे, हर इंसान खे तकलीफ़ मिली आहे, हर इंसान मोहबत कई आहे। दर्द ठीकु आहे, उनखे इन हिकिड़े मतिलबु पासे खां त असां ईअं था ॾिसूं त माण्हूअ खे तकलीफ़ पहुचे थी, पर दर्द इंसान खे मज़बूत बणाए थो, दर्द इंसान खे इंसान बणाए थो ऐं दर्द जेको आहे उहो इंसान मां बुराइनि खे कढे थो ऐं सुठाई ऐं सचाई तरफ़ वठी थो हले ऐं दर्द अचण खां पोइ माण्हू खे ॿियनि जो अहसासु वधीक थिए थो, ॿियनि जे सूरनि जो, ॿियनि जे दर्दनि जो अहसासु। सही, उहे बि आहे त दर्द ऐं इंसान जो हिकिड़ो चङो ॻंढापो आहे। इन ॻंढापे खे शायदि दुनिया जी का ताक़त अलॻि नथी करे सघे। इंसानी दर्द जो इहो कनेक्शन कॾहिं बि जुदा नथो थी सघे। ऐं जेकॾहिं इंसान ऐं दर्द जी ॻाल्हि था कयूं त तव्हांखे जेकॾहिं दर्द मिलंदो आहे छा कंदा आहियो? हक़ीक़त ॿुधाइजो। हा, दर्द मिलंदो आहे छा कंदा आहियूं, बसि छा कंदा आहियो? कंहिं न कंहिं वञी मां दरगाह में वेही रहंदा आहियूं, माशाअल्लाह पढ़ंदा आहियूं, उते का नात पढ़ंदा आहियूं, का हमद पढ़ंदा आहियूं। ऐं दर्द त बचपन खां वठी दर्द सां असांजो जहिड़ो हलंदो थो अचे। सही, मां 8 सालनि जी उमिरि जो आहियां त इहे दर्द, ॾुख, तकलीफ़ूं, सूर, परेशानियूं, जुदायूं, विछोड़ा ऐं नज़रे अंदाज़, इहे शयूं इन्हनि जी गहराई में शायदि जेतिरो मां इंसान घिड़ियल आहियां को बि न आहे। पर हीउ मुआशिरो, हीउ ज़मानो आहे, हीउ असांजो उहो ज़मानो आहे जो हिकिड़ो पेज ते लिखियलु हो त अपना हौसला बुलंद रखें, हमारे मुआशरे के लोग गिरी हुई दीवारों की वो पत्थर भी ले जाते हैं, भी उठा लेते हैं। माना किरल दीवार जो माण्हू सिरूं बि खणी वेंदा आहिनि, सिरूं बि खणी वेंदा आहिनि। इन जे लाइ अज़ीज़ किंगराणी साहिब जा हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त हौसलो तलवार कर, हिम्मतूं मीनार कर। सो इंसान खे कंहिंजे न कंहिंजे करे जीअणो पवंदो आहे। सही था चओ, सही था चओ, तमामु सुठी ॻाल्हि। ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। ऐं सऊदी खां मां कॉल कई, ख़ुशि आहियो? हेलो, रेगुलर कॉलर आहियां। तव्हांजा जॾहिं महिमान ईंदा आहिनि तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां। अॼु जवाब जाफ़री साहिब आहे, फनकार आहे, हुनजो नालो नथो अचे। महिमाननि खे मां भलीकार चवंदुसि ऐं असांजे लाड़काणे जो तमामु बहितरीनु पर तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़नि जो जेको आहे मालिक उहो शाइर वेठो आहे असांजो जवाब जाफ़री साहिबु। तमामु थोरो लिखंदो आहे पर तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत ऐं सुठी शाइरी कंदा आहिनि ऐं तमामु असांजा पुराणा मुंहिंजो लाड़काणे जा दोस्त आहिनि। मुंहिंजो ख़ासि करे भाउ जो दोस्त आहे, हुनखे यादि न हूंदो, गदाउद्दीन जेको आहे उहो बि उन टाइम में शाइरी कंदो हुयो। पर असांजो घणो रहणु सऊदी अरब में थींदो आहे, तो साईं जी तमामु सुठी शाइरी आहे, सुठा ख़्यालात आहिनि
वॾी महिरबानी ऐं सुठी शाइरी आहे त पोइ सुठी शाइरी ॿुधी वञे। का ॿी ख़ूबसूरत शइ गज़ल या बिल्कुलु कुझु गज़ल ॿियो हमारे नज़र नज़म? कयूं था। जी ॾिना लोक ताना सॼी ज़िंदगी, वाह ॾिना लोक ताना सॼी ज़िंदगी, बणियासीं निशाना सॼी ज़िंदगी। वाह ॾिना लोक ताना सॼी ज़िंदगी, बणियासीं निशाना सॼी ज़िंदगी, कयूं कोशिशूं पर न सम्झी सघे, वाह कयूं कोशिशूं पर न सम्झी सघे, मोहब्बत जी माना सॼी ज़िंदगी। वाह ऐं हथे ख़ाली पिड़ में टपियासीं असां, हथे ख़ाली पिड़ में टपियासीं असां, तो ॻोल्हिया बहाना सॼी ज़िंदगी। हाय हाय ऐं हुयो हर क़दम चाल शतरंज जी, वाह हुयो हर क़दम चाल शतरंज जी, खुटा कोन खाना सॼी ज़िंदगी। वाह ऐं हलिया जे विधा थई असांजे ई कशकोल में, विधा थई असांजे ई कशकोल में, ॾुखनि जा ख़ज़ाना सॼी ज़िंदगी। वाह हलिया जे वियासीं त पोइ रोंदे, हलिया जे वियासीं त पोइ रोईंदे, अड़ियो ज़माना सॼी ज़िंदगी। वाह 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 तमामु बहितरीन शाइरी, तमामु बहितरीन थॉट्स माशाल्लाह मुंहिंजा। ऐं बाक़ी जेका हिकु फील हुजणु खपे, एहसास, उहे सभई अव्हांजी शाइरी में माशाल्लाह मौजूदु आहिनि। ऐं असांजूं दुआऊं, असांजूं नेक तमन्नाऊं हमेशह अव्हां सां गॾु आहिनि। त वाक़ई अव्हां सरमायो आहियो असांजे सिंध माथिरीअ जो, हमेशह ईअं आबाद हुजो, ईअं ई शाइरी कंदा रहो। छाजे करे इहो शाइरी जॾहिं तर्जुमानी करे थी त यकीनन माण्हू उन पासे ॾेई वधे थो, ऐं उन ई शइ खे जॾहिं पाण जे मथां हावी करे थो त पोइ थोरे वक़्त लाइ पंहिंजा दर्द विसारे करे उन शाइरी जे दर्द में ज़म थी थो वञे, या शाइरी जे उन फील में ज़म थी थो वञे। बसि हिकिड़ो जेकॾहिं इजाज़त हुजे, इजाज़त आहे त सर, हीअ प्रोग्राम नज़्म तव्हांजो आहे। आहे। जी हा, हीअ नज़्म आहे ऐं असल में इहो हिकिड़ो पैगाम बि आहे ऐं प्यार अहिड़ी शइ आहे। हिकिड़े गज़ल जा शेर हुया त आओ गॾिजी कयूं को बिलो प्यार जो, जीअं हलंदो रहे सिलसिलो प्यार जो। है है सो ही नज़्म आहे हिकिड़ो उर्दू जो तमामु बहितरीन शेर आहे त उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए। मरकज़ी ख़्याल उन शेर जो आहे, पर ही नज़्म आहे त का ख़बर न आहे किथे ज़िंदगीअ जी शाम थे, का ख़बर न आहे किथे ज़िंदगीअ जी शाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। वाह बंदिशुनि में हर नज़र, बंदिशुनि में हर नज़र, प्यार ते सव तोहमतूं ऐं वफ़ा इल्ज़ाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। वाह तुंहिंजे जोभन जो मज़ो मुंहिंजे जीवन जी ख़ुशी, तुंहिंजे जोभन जो मज़ो मुंहिंजे जीवन जी ख़ुशी, चौक ते नीलाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। वाह ऐं जीअं सरव में टारियूं, जीअं सरव में टारियूं, सूंह तुंहिंजीअ जो सखी साॻियो अंजाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। वाह ऐं कुझु घड़ियुनि लाइ ई सही, कुझु घड़ियुनि लाइ ई सही, जो मिलणु आसान आहे सो ख़्याल ख़ाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। ऐं आख़िरी बंद आहे त नाम जे हूंदे पिरी, नाम जे हूंदे पिरी, शहर तुंहिंजे में कॾहिं को मतां गुमनाम थे, उन खां अॻे पंहिंजूं पंहिंजूं आओ ॿई मोहबतूं माणे वठूं। वाह तमामु बहितरीन, तमामु माशाल्लाह ख़ूबसूरत। ऐं ख़ासि तौर ते मोहबत इहा ई शइ आहे त कॾहिं इंसानु न चाहींदो आहे त असांखां अलॻि थिए। आसिफ़ मोहबत जी ॻाल्हि थी आहे, रो था चवां की छो भला को अहिड़ो ख़्यालु अची वियो? बसि ज़िंदगी इंसान जी यादूं त आहिनि, यादूं त यकीनन ज़िंदगी भर इंसान जो पीछो नथियूं छॾनि, हमेशह इंसान सां गॾु ई हूंदियूं आहिनि, कुझु तल्ख़ त कुझु ख़ूबसूरत। जेकॾहिं अॼु मां रोआरणु न चाहियां त भला का ख़ूबसूरत यादि ई ॿुधायो। बसि ज़िंदगी इंसान जी कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त कुझु बि न आहे, ॼमण खां मौत ताईं इंसानु जंहिं महिल
पैदा थिए थो तॾहिं बि ॿियनि जे हथ में, जेॾी महिल माण्हू हिन दुनिया मां वञे थो तॾहिं बि जॾहिं ॿिया खणी इंसान छा आहे। ऐं हिते इंसान में ॾिसो केॾी अना, केॾी आकड़, केॾो वॾाई, केॾो तकबर। असांखे अहिड़ा अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि मुआशिरे में, तनक़ीदूं करण वारा, टोकूं करण वारा। असीं माना मां कोशिशि कंदो आहियां त माना कंहिं मिसकीन ग़रीब जो दर्दु भला असीं हुनजे कमु न अचूं त हुनजो दर्दु ॿियनि ताईं पहुचायूं। पोइ उन में अहिड़ा अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं त असांखे तनक़ीदूं कंदा आहिनि। कोई मुआशिरो समाज आहे छा आहे जो हिते इंसान खे जिथां किथां जंग करणी थी पए। इन लाइ हिकिड़ो पहाको आहे त तव्हां पंहिंजी मंज़िल ॾे वञो, ऐं तव्हांजे फ़क़ीर ते त चवंदा आहिनि त घणा माण्हू भौंकंदा आहिनि। तव्हां पंहिंजी मंज़िल ॾे वञो, तव्हांजी मंज़िल अलाह पाक तव्हांजा रस्ता पाण ई खोलींदो। सही था चओ, जेकॾहिं जुनून ऐं जज़्बे में उहा सचाई आहे त पोइ यकीन करे दुनिया जी का ताक़त तव्हांखे बीहारे नथी सघे। छो जो चवंदा आहिनि त दुनिया अव्हांजे हथनि मां कुझु खसे सघे थी, अव्हांजी तक़दीर मां कुझु बि नथी खसे सघे। ऐं जेको अव्हांजी डेस्टिनी में आहे, अव्हांखे मिलणो आहे, उहो अव्हांखे मिलंदो। पोइ उहो भले देरि सां मिले या ईअं चइजे त ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हनि में मिले, बहरहाल उहे शयूं मिलंदियूं आहिनि अव्हांखे हिकु जॻह ते। शाइरी जी ॻाल्हि वापसि, ऐं हिकिड़ो शाइर यकीनन ईअं चइजे त अड़ा में पबरे थो ऐं उनखां पोइ उन पीड़ा, उन दर्द खे फील करे अंदर जी ॻाल्हि खे उहो तहरीर करे थो लफ़्ज़नि जी सूरत में। उहो केतिरो मुश्किल हूंदो आहे उन शइ खे तहरीर करणु, उनखे ईअं चइजे त वाज़े सूरत ॾियणु। बसि ईअं सम्झो तव्हां त जेकॾहिं लिखण वारो पंहिंजे उन कम सां कमिटेड आहे त शेर लिखणु ईअं सम्झो तव्हां त जेतिरे कर्ब मां हिकिड़ी माउ जंहिं महिल ॿार खे मतिलबु जनम ॾिए थी ऐं जेतिरी तकलीफ़ ऐं जेतिरे कर्ब मां गुज़रे थी, त हिकिड़ो शेर जंहिं महिल सिरजे थो न, ऐं जेकॾहिं शाइर उहो सचो आहे ऐं उनखे उहे फीलिंग्स आहिनि त उहो बि ओतिरे ई कर्ब मां गुज़रे थो जंहिं महिल उहो शेर सिरजे थो। इन जे करे ई उनखे उहा जेके शेर आहिनि, उहे जेके ग़ज़ल, उहे जेके वायूं, उहे बिल्कुलु उहे ई आहिनि जीअं उनखे पंहिंजी औलाद प्यारी आहे, तीअं उनखे पंहिंजा उहे इस्म प्यारा। सही, यानी कि जे हिकिड़ो हिकिड़ो ॿार अज़ीज़ आहे, उहे हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़, हिकु सिट अज़ीज़ आहे हिकु शाइरी। बिल्कुलु, छो त ॾिसो न, जॾहिं कोई पढ़ण वारो तव्हांजे शेर खे कोई ॿियो पढ़ण वारो या को सिंगर ॻाईंदो हुजे ऐं तव्हांजे शेर खे काथे अनबैलेंस करे थो या काथे लफ़्ज़ खे अॻिते पोइते करे थो या को उन त मतिलबु ईअं थो लॻे ॼण इंसान जो उन शइ जो, उन तख़लीक़ जो हिकिड़ो क़तल थी थो। सही था चओ, तमामु वॾी ॻाल्हि। ऐं अवां ॿिन्ही मौजूदु महिमाननि जा थोरा था आहियूं। लख एहसान अव्हांजा क़ीमती वक़्तु कढी अव्हां हिते आयो, ॾाढी ख़ुशी थी, इलाही सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं ऐं व्यूवर्स खे अव्हांजो हिते मौजूदु हुजणु इलाही घणो पसंदि आयो, जेका असांजे लाइ बाइज़े ख़ुशी ॻाल्हि आहे। सो आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदो या फरमाइश जेकॾहिं करणु चाहियो त फरमाइश बि करे सघो था। बसि ॿ लफ़्ज़ सिर्फ़ु चवणु चाहींदुसि। हिकु सिट इहा आहे त जेकॾहिं ॾिसो कंहिं माण्हू वटि ॾिसो था त उन वटि कुझु बि कोन्हे त ॿियो कुझु नथा करे सघो त पंहिंजे मुल्कुनि मां हिकिड़ी मुल्क हुनजे नाले कयो। ऐं ॿियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो कौल आहे, मां सम्झां थो जेको सॼी तव्हांजी ज़िंदगीअ जी तशरीह उन में अची थी वञे ऐं तव्हांजो जेको असुलु अचण जो जेको कारज आहे उहो उन में ज़ाहिर थो थिए। त मौला फरमाइनि था त ॿियनि सां ईअं पेश अचो जीअं तव्हां चाहियो था त ॿिया तव्हां सां पेश अचो। तमामु वॾी ॻाल्हि, तमामु सुठी ॻाल्हि। आख़िर में फरमाइश बि, छो त साईं मरहूम सिंगार अली सलीम जेको सिंध जो सरमायो आहे उनजा सभु गीत मां सम्झां थो इहे जे क़यामत ताईं ई गूंजंदा रहंदा ऐं माण्हुनि जे दिलनि ते राज कंदा, माण्हुनि जे दिलनि ते असर अंदाज़ थींदा। त आख़िर में बि मां सम्झां साईं खां फरमाइश सिंगार अली सलीम साहिब जी कजे त वधी वियूं दिलि जूं परेशानियूं। इहो जेकॾहिं त पोइ मैसेज कलाम जी सूरत में ॾींदो या मैसेज असांजो इहो ई आहे त ग़रीब माण्हुनि जो ख़्यालु कनि ऐं छो जो ग़रीब थियण में देरि न लॻंदी आहे। सही था चओ। ऐं जेके वीचारा बीमार आहिनि, तकलीफ़ुनि में आहिनि, अगरि जेकॾहिं कंहिं इंसान में पाड़े में मोहल्ले में को ताक़तवर माण्हू आहे, को पेशियारो माण्हू आहे त उनखे खणी ऐं उनजी ज़िंदगी बचाइनि। छो जो हीउ पैसो, हीउ बंगला, हीउ उहिदा, हीउ शोहरतूं, हर शइ हिते हूंदी। जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजे गीदे में पैसा हुजनि, जेकॾहिं उन्हनि 5 रुपए मां कंहिंजी ज़िंदगी बचे थी,
ऐं मां उनखे न खणी वञा त उहे पैसा कहिड़े कम जा। सही सही चयो, तमामु सुठी ॻाल्हि ऐं वॾी महिरबानी अगेन। आमिर आपका भी बहुत शुक्रिया, अजय आपका भी बहुत बहुत शुक्रिया ऐं व्यूवर्स उम्मीद आहे त अॼु को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। इहा ई ॻाल्हि आहे त इंसान जेकॾहिं हिन दुनिया मां हलियो थो वञे, रुख़सत थो थिए त कफ़न बि या नसीब आहे, उनजे बावजूदि जेकॾहिं एतिरियूं कुदरतूं एतिरियूं नफ़रतूं हुजनि त पोइ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। ख़ैर इंशाअल्लाह ज़िंदगी जेकॾहिं साथ ॾिनो त सुभाणे अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय एंड गॉड ब्लेस यू। आख़िरी कलाम असां सभिनी जे तरफ़ों अवां सभिनी जे लाइ। हो जाओ साईं, जे मां न हो जाओ साईं, उन महल मूंखे यादि कजां। जॾहिं पंहिंजो रो कंहिंजे अचरत साण बधाई, उन महल मूंखे यादि कजां। जॾहिं पंहिंजे हथनि ते तूं मेंदी बेची लाई, उन महल मूंखे यादि कजां। जॾहिं पंहिंजे हथनि सां गिरहमानीअ जो ॿिए खाराई, उन महल मूंखे यादि कजां। जॾहिं अमीर जी जाइ ते मेरी ॿिए महल मूंखे यादि कजां। वधी परेशानियों
जा मिठा ऐं न ॾिस